वेलकम बैक नदी प्रोग्राम जारी है इन साइको जेके हुआ उन्हनि मां जान छुटी मुनीर भाई हाणे तव्हां रिलैक्स हूंदा मूंखे इन शइ जो अंदाज़ो आहे ऐं तव्हां कचहरी करण आया हो तव्हांखे मथे में क्रेक माण्हू हणी छॾिया बस वो तव्हांजे प्रोग्राम जो फॉर्मेट अहिड़ो आहे। हाँ असले पाड़ो बस थोड़ो अड़े टाइप वारो जेको मुंह खणे चो हलियो तो अचे वरी असांजे स्टार ईंदा आहिनि त उन्हनि जे हिकिड़ी अलॻि हिकिड़ी छवि आहे त तव्हां ही सभु तव्हांजा फैन आहिनि ही वरी हुते नी ॿुधाईंदा त असीं जेको आहे सो मुनीर भाई सां मिली आया आहियूं वग़ैरह जी मोहबत आहे ऐं जेकी कुझु खिल बोग मज़ाक करनि था त अञा प्रोग्राम जी जान थी जान थी। अच्छा मुनीर भाई तव्हांजी जेका असां त यारनि जा यार आहियूं इहा शाइरी कंहिंजी आहे? इहा शाइरी मुंहिंजे दोस्त आहे। अच्छा हा उनजी आहे। ॾाढी सिंपल शाइरी थियल अब्दुल मालिक नवारी साहब। अच्छा इहा एक्चुअली तव्हां ॻायो आहे या पहिरीं कंहिंजो ॻायल आहे? पहिरीं ॻायल आहे। पहिरीं ॻायल आहे कंहिंजो। अच्छा अच्छा उन ॻाल्हि तव्हांखे जेका शोहरत मिली इज़त मिली जंहिंमें तव्हांजी पहचान थी मुनीर महर हिकिड़ो नालो हिकिड़ो स्टार हिकिड़ो डिफरेंट थी वियो माण्हुनि मां उहो कहिड़े गाने मां? उहो उस्ताद बुखारी शाइरी ज़िंदगीअ ते नाहे कोई भरवसो। हल्को थोरो गुनगुनाए। ज़िंदगीअ ते नाहे कोई भरवसो हुस्न खे पूजे वठो ज़िंदगीअ ते नाहे कोई भरवसो हुस्न खे पूजे वठो वाह वाह हुस्न खे पूजे वठो एतां या तव्हांखे शोहरत मिलणु शुरू थी। जी अच्छा पोइ वरी हिकिड़ो अक्सर असांजो सिस्टम इहे आहे त CD ते माना कोई गानो आहे जीअं रिकॉर्ड थींदा आहिनि ऐं हींअर कोन्हे इहो मतिलबु हिकिड़े इलाही अरसे खां वठी इहो सिलसिलो जारी सारी आहे सो तव्हां वरी लाइव ॾाढो ज़बरदस्त ॻाईंदा आहियो इहो माना वरी किथां माना लाइव परफॉर्म करण जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो पोइ इन में माना इहो कॉन्फिडेंस किथां आयो तव्हां में अचानक? असल में ॾिसो इंसान जो जेको होमवर्क थियलु हूंदो आहे न होमवर्क जेको माण्हू स्टेज खां या TV खां पहिरियां जेको कमु माण्हू जो थियलु हूंदो आहे या घर में जेका तयारी थियलु हूंदी आहे उहो साम्हूं ईंदो आहे। TV ते अचण खां पहिरियां माना KT अचण खां पहिरियां PTV जे अचण खां पहिरियां स्टेज मूं तमामु घणो कयो आहे ऐं उन ज़माने में स्टेज कयो आहे जॾहिं असां TV ते न पहुतासीं त उन ज़माने में असांजो म्यूज़िकल बैंड हुयो उन में असां होस्टिंग बि कंदो हुउसि एज़ अ ड्रम प्लेयर बि हुयुसि ऐं किथे किथे ॿ चार गीत बि ॻाई वठंदो हुउसि। उहो जेको लाइव ॻाइण वारो जेको असांजो ट्रेंड आहे न उहो उनजी प्रैक्टिस मुंहिंजी उतां थियल हुई। सही ऐं पोइ अॼु ताईं माना हिकिड़ो कॉन्फिडेंस पहिरीं हुयो हाणे उनखे हिकिड़ो फिनिशिंग करणी हुई पॉलिश करणी हुई सां तव्हां पाण बि वरी तव्हां म्यूज़िक डायरेक्टर बि तव्हां पाण आहियो। जी उन खां अलावा सिंगिंग बि तव्हां पाण तव्हांजी मुंहिंजे ख़्याल शाइरी बि तव्हां किथे किथे पंहिंजी कंदा आहियो पोइ भला चलो सिंगिंग त हिकिड़ो शौक़ु थी वियो म्यूज़िक डायरेक्शन हिकिड़ो डिफरेंट सब्जेक्ट आहे शाइरी हिकिड़ो डिफरेंट सब्जेक्ट आहे इहे वरी तव्हां में कीअं शयूं पैदा थियूं? असल में थींदो छा आहे जो म्यूज़िक डायरेक्टर ऐं शाइरी तमामु वॾी ॻाल्हि आहे ऐं तमामु वॾी फील्ड आहे। वाह ठीकु आहे न ऐं पंहिंजो पाण खे म्यूज़िक डायरेक्टर या वॾो शाइर कोन सम्झंदो आहियां पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां रागदारी सिखो था पिया क्लासिकल सिखो था पिया ऐं मुश्किल शयूं सिखो था पिया त ऑटोमेटिकली तव्हांजे ज़हन में कुझु न कुझु धुनूं ऐं का न का शइ तव्हांजे ज़हन में फिरंदी रहंदी आहे पोइ उनखे पॉलिश करण जी ज़रूरत हूंदी आहे पोइ का सुठी शाइरी मिली वेंदी आहे या सुठा ॿोल अची वेंदा आहिनि त उनखे लिखी बि वठंदा आहियूं छो त मुंहिंजी तालीम अलहमदुलिल्लाह तमामु हाई फाई तालीम आहे मुंहिंजी माशाल्लाह। ठीकु आहे मूं मास्टर्स कयो आहे लॉ कयो आहे ऐं काफ़ी सुठी मुंहिंजी तजुर्बो रहियो आहे तालीम जे हुन में त उन में जॾहिं असांखे सुठा लफ़्ज़ ईंदा त उहो लिखी छॾिया वरी कंपोज़िशन ज़ाहिर आहे हिकिड़ो माण्हू हारमोनियम ते वेही करे या हारमोनियम न बि खणे थो त रागदारी में वेही करे का ट्यून सुठी ज़हन में ठही थी वञे त उनखे फ़ौरन कंपोज़ करण जी कोशिशि कबी आहे त उनखे अञा पॉलिश कजे अञा बहितर कजे। उनखे अलावा जेको म्यूज़िक अरेंज थींदो आहे म्यूज़िक जो जेको अरेंजमेंट थींदो आहे प्लेइंग जो उहो बि ज़ाहिर आहे हिकिड़ो अहिड़ा सॉफ्टवेयर अची विया आहिनि म्यूज़िकल सॉफ्टवेयर अची विया आहिनि कंप्यूटर ते त इनखे बि सिखंदो रहियुसि पोइ पंहिंजो स्टूडियो लॻायो उन स्टूडियो में पोइ बजाए न जो कंहिंजो मोहताज वञी करे थियूं ज़ाहिर आहे किथे अटकंदा आहियूं त पोइ कंहिं सीनियर खां वञी पुछंदा आहियूं पर पोइ ॾिसंदा आहियूं त यार हाणे हिन जो टेम्पो छा हुजणु घुरिजे हाणे इहो कहिड़े राग में हुजणु घुरिजे इन जी ट्यून छा हुजणु घुरिजे मुंहिंजो स्केल छा आहे मुंहिंजो स्केल सुर जो हेठियों सुर केतिरे ताईं वञे थो मथियों सुर मुंहिंजो केतिरे ताईं वञे थो उन स्केल में उहा कंपोज़िशन ठाहिजे पोइ ईअं पोइ मुंहिंजे भाई तव्हांखे ईअं लॻो त माना मूं सिंगिंग लाइ हिकिड़ो जान हिकिड़ो सिस्टम सॼो पैदा कयो ऐं स्टार थियोसि मुंहिंजी महिनत जुस्तूजी कई पर आउं इन लाइ इन क़ाबिल कोन हुउसि त यार मूंखे न हुयो करिणो माना मुंहिंजे कम जी फील्ड कोन हुई मूंखे ॿियो कुझु करिणो घुरिजे इहो फील थींदो आहे तव्हांखे? न छो ॾिसो हर इंसान हिकिड़े मख़सूस कम जे लाइ अलाह पाक जी तरफ़ां पैदा कयो आहे हिन दुनिया में लाथो वियो आहे ऐं अलाह पाक उन इंसान खां उहो ई कमु वठंदो आहे
सही कोई इंजीनियर थिए थो पैदाइश खां पोइ ऐं पढ़े लिखे थो इंजीनियरिंग फील्ड में वञे थो ऐं उहो इंजीनियर थी अच्छा क्रिटिसाइज़ कंदा आहिनि तव्हांखे कोई डॉक्टर थी थो वञे कोई कहिड़ी फील्ड में कोई कहिड़ी फील्ड में त असांखे म्यूज़िक जी फील्ड जेकॾहिं मिली त उनजो जुनून हुयो आहे ऐं रहंदो। अच्छा तव्हांखे त हिन शइ ख़बर आहे त हिन जी केतिरी वॾी वर्थ आहे सिंगिंग जी केॾी वॾी जान आहे तमामु केॾो वॾी मज़ो फील्ड आहे, आहे तमामु वॾी फील्ड ऐं जेको सिंगिंग सां ऐं म्यूज़िक सां मोहबत नथो रखे उहो बहस क़िस्म जो माण्हू आहे जंहिंखे ख़बर ई कुझु कोन्हे। प्यार नहीं है सुर से जिसको वो मुंह रखे इंसान नहीं है। वाह वाह सो माण्हू क्रिटिसाइज़ कंदा आहिनि यार आवाज़ु सुठो कोन्हे म्यूज़िक सुठो कोन्हे वीडियो सुठो शूट न आहे कयो ड्रेसिंग कहिड़ी पाती ईअं डिस्टर्ब कंदा आहिनि माण्हू। ॾिसो तनक़ीद जेका आहे न हिकिड़ी हूंदी आहे टोक तंज़ तनक़ीद हिकिड़ी हूंदी आहे तनक़ीद बाए इस्लाह। जेके माण्हू ॾिसंदो आहियां त हाणे हीअ समझदार माण्हू आहिनि ऐं हीअ हिननि सुठी ग़लती कढी आहे त आउं हुनखे एप्रिशिएट कंदो आहियां हुनजी ॻाल्हि मञींदो आहियां ऐं उन ते वधीक बहितर करण जी कम जी कोशिशि कंदो आहियां पॉज़िटिव थिंक रखंदो आहियां। बाक़ी जेके तंज़ करनि था टोकूं हणनि था तनक़ीद उन्हनि खे छा चवंदा डायरेक्ट तव्हां कैमरा आहे तव्हांजा न उन्हनि खे बि आउं इहो ई चवंदुसि त बग़ैर सोचे सम्झे कंहिंखे बि कंहिंजे बि मथां न तंज़ कयो न रोक टोक कयो न उन ते का उन मां जीत कढो कंहिंजे कम मां जेतिरे ताईं तव्हांखे पाण खे कंहिं शइ जी ख़बर न हुजे जेतिरी तालीम या उन कम जी उन नॉलेज न हुजे त ॿिए ते तनक़ीद करणु सवलो कमु आहे पर तनक़ीद उहा कजे तनक़ीद बराए इस्लाह। वाह ठीकु आहे न उहा करणु घुरिजे जंहिंमें माण्हू खे सिखण मिले सिखण लाइ। मुनीर भाई सोशल मीडिया जे लाइ एक्टिव हूंदा आहियो तव्हां जी कहिड़ियूं कहिड़ियूं एप्लीकेशन यूज़ कंदा आहियो जेके सोशल मीडिया जेका तव्हांजे फेम खे अञा वधीक फेसबुक आहे यूट्यूब आहे ऐं व्हाट्सएप आहे। हिकिड़ी एप्लीकेशन आहे असांजे जेका आहे मुंहिंजे ख़्याल अहिड़ो को माण्हू कंहिंजे ॼमे थो न हुनखे नालो बाद में था ॿुधाइनि उहा एप्लीकेशन पहिरीं था ॿुधाइनि टिकटॉक यूज़ कंदा आहियो तव्हां? तमामु घटि जॾहिं की शोहरत उतां मिलाईंदी असांजा स्टार एक्चुअली इन जे लाइ वॾो हिकिड़ो टाइम खपे। सोशल मीडिया बि हिकिड़ी फील्ड थी वई आहे ऐं फ्री टाइम माण्हू वटि हुजे जेको वांदो माण्हू हुजे ईअं चई सघिजे जेको सफ़ा फारिग माण्हू हुजे उहो सॼो ॾींहुं वेठो हुजे कॾहिं कहिड़ी एप्लीकेशन ते कॾहिं कहिड़ी एप्लीकेशन ते कॾहिं कहिड़ी एप्लीकेशन ते मूं वटि टाइम जी वॾी शॉर्टेज आहे। हाणे सोचां पियो त हिन सोशल मीडिया जी एक्टिविटीज़ खे वधाइण लाइ अहिड़ो माण्हू अहिड़ो एडमिन रखां जेको मुंहिंजा सभु कम उहो संभाले। बस पोइ इहो तव्हां जॉब कंहिंखे न ॾिजो मूंखे ॾिजो मूंखे पैसनि जी ज़रूरत पई आहे। ठीकु आहे हिकिड़ो इहो थियो ॿियो वरी ट्रेवलिंग अॼु इहो कॉन्ट्रेक्ट तव्हांखे बस डन थियो सैलरी बि माना 15,000 खां मथे कोन वठंदो ठीकु आहे सफ़ा सस्तो। अच्छा मुनीर भाई ट्रेवलिंग कंदा आहियो तव्हां इलाही हर साल केॾा न केॾा घुमण वेंदा आहियो कॾहिं ॾिसंदा आहियूं शाम जो जेको आहे मुनीर भाई असां सां गॾु वेठो चांहि पीअंदो आहे सुबुह जो असीं अखि खुलंदे ॾिसंदो आहे केॾी टर्की में वेठो आहे केॾी मलेशिया वेठो आहे केॾी दुबई वेठो आहे केॾी महिल सदर वेठो आहे केॾी महिल कोरंगी वेठो आहे। एॾी ट्रेवलिंग माना छो शौक़ु आहे या मजबूरी आहे ॾिसण वेंदा आहियो त किथे आहे कहिड़ा हालात आहिनि? ज़िंदगी में ॿ शौक़ु कया मूं हिकिड़ो म्यूज़िक जो ॿियो ट्रैवलिंग जो। सही ट्रैवलिंग मुंहिंजो शौक़ु आहे। सही ऐं इहा शादी तव्हां मजबूरी में कई? न उहो शौक़ु हुयो न ॾिसो शादी शौक़ु न आहे उहो हिकिड़ो रिलेशन आहे जेको हिन दुनियादारी में अलाह पाक जी तरफ़ां लाथो वियो आहे। सही त दुनियादारी खे अॻिते वधाइण लाइ ऐं पंहिंजो नसुल अॻिते वधाइण लाइ पंहिंजी औलाद जे लाइ पंहिंजे घर जे लाइ ज़ाहिर आहे पेरेंट्स जेके आहिनि उहे असांजा पेरेंट्स हुनजी शादियूं थियूं हुयूं त असां पैदा थियासीं। वाह वाह नसुल वधाइण लाइ वरी उहे पेरेंट्स जेके आहिनि उहे पंहिंजे वक़्त जे हिसाब सां जॾहिं हलिया वियासीं त असां जॾहिं माना तव्हां ॿी शादी बि करे सघो था टी शादी बि करे सघो न इहो ज़रूरी न आहे न नसुल वधाइणो आहे न ज़रूरी इलाही नसुल हुजे। न ॾिसो उहा इस्लाम में चवंदा आहिनि 4 शादियूं। हा हाणे 4 शादियूं जेके आहिनि उन्हनि जो शादीअ जो जेकॾहिं इस्लाम में इजाज़त आहे त उनजो रीज़न हुजणु घुरिजे त ॿी शादी माण्हू छाजे लाइ थो करे। सही आया की पहिरीं वाइफ जेका उहा तव्हांजी ठीकु न आहे या उन मां औलाद। अच्छा तव्हांजी ॻाल्हि में लॻे थो भाभी जो डपु आहे न डप जी ॻाल्हि कोन्हे कारण में ॾिसो न हिक ॿिए जी रिस्पेक्ट हिक ॿिए जी अंडरस्टैंडिंग सही ओपन माइंडेड ब्रॉड माइंडेड ऐं वॾो ज़हन रखे इंसान वॾी सोच रखे वॾो ख़्यालु रखे। मूंखे कंहिंजो बि डपु न आहे सवाइ ख़ुदा जे ठीकु आहे न। ऐं चाहियां त एवरीथिंग सभु कुझु करे सघां थो पर तव्हां ॾिसो त सही त तव्हां छा पूरत करे सघो था नथा पूरत करे सघो। छा तव्हां पंहिंजा उहे हक़ अदा करे सघो था नथा अदा करे सघो। मूं अहिड़ा माण्हू ॾिठा जिन शौक़ में 4 शादियूं कयूं ऐं
उन्हनि जा हक़ न ॾेई सघिया, उन्हनि खे घर न ॾेई सघिया, उनजे ॿचनि खे न पाले सघिया, उन ॿचनि जी परवरिश न करे सघिया, हा त पोइ अहिड़नि शौक़नि अहिड़नि शादियुनि जा फ़ाइदा। अच्छा, कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो चवंदा आहिनि असां 2 ॿार पैदा कयूं, 2 ॿार ॼणियूं ऐं उनजी सुठी जेका तरबियत रखूं, जी। ऐं कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि चवंदा असीं भले अरिड़हं जेके ॿार जेके आहिनि से असां भले ॼमी वञनि, उन 2 त भला निकिरंदा न। न, ईअं न आहे, ईअं न आहे। इहा पोइ मिसप्लानिंग आहे। ज़िंदगी हिकिड़ी वॾी प्लानिंग जे तहत गुज़रंदी आहे। असल में इलाही कोशिश कया पियो मुनीर भाई खिले पर खिले नथो। छा थो कयां? टोटली खिलण वारियूं ॻाल्हियूं पियो कयां। पूरी दुनिया में जेतिरा बि तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उहे पंहिंजी प्लानिंग सां ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। इन जे लाइ हू सेट आहिनि, ख़ुशि आहिनि, उन्हनि वटि टेंशन न आहिनि। मुनीर भाई कंहिं शइ जी कमी आहे हाणे? माना की सभु शयूं पूरियूं थियूं आहिनि, शौक़ु पूरा थी विया, घुमणु फिरणु पूरो थी वियो, माल बि तव्हां इलाही कमायो पिया, इहा ख़बर आहे। हर शइ आहे, कहिड़ी शइ जी माना अञा कमी रहिजी वई आहे त यार हीअ शइ करणी आहे? कंहिं बि शइ जी कमी न आहे। माना हाणे एंड आहे। अलाह जा लख लख करम आहिनि पंजनि पाक जा। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि वरी ॿुधाए छॾियां त जेको शुक्र आहे न, ऐं तव्हांजूं जेकॾहिं ज़रूरतूं पूरियूं थियनि थियूं त मुंहिंजे ख़्याल में हिन खां वधीक अमीर तरीन दुनिया में को शख़्स ई कोन्हे। अलाह जो शुक्र आहे, सभु ज़रूरतूं पूरियूं थियनि थियूं। बाक़ी जेके ख़्वाहिशात आहिनि उहे सॼी ज़िंदगी पूरी कोन थींदियूं आहिनि। ख़्वाहिशात सॼी ज़िंदगी पूरी कोन थींदियूं आहिनि, उनजे पुठियां सॼी ज़िंदगी माण्हू पंहिंजी लॻाए छॾंदा आहिनि। ऐं दिली तौर ते मुतमइन अलाह पाक मूंखे वक़्त खां पहिरियां जेकी बि ज़िंदगीअ में इंसान खे नेमतूं खपनि उहे नेमतूं अलाह पाक असांखे ॾेई। मुनीर भाई तव्हांजो स्टार कहिड़ो आहे? स्कॉर्पियो। स्कॉर्पियो। स्कॉर्पियो माना वॾा ज़िद्दी हूंदा आहिनि तबियत जा, है न? ज़िद्दी न हूंदा आहिनि। उहे जेके आहिनि पंहिंजे ख़ुदि एतमादी ते उन्हनि खे भरोसो हूंदो आहे ऐं साबित क़दम हूंदा आहिनि। वाह। जेको टारगेट कंदा आहिनि त मूंखे हीअ टारगेट अचीव करणो, उन टारगेट खे पूरो करे वेंदा आहिनि। पोइ तव्हां जेके टारगेट पूरा कया आहिनि? अल्हम्दुलिल्लाह। आउं बि स्कॉर्पियो आहियां, मुंहिंजा टारगेट पूरा नथा थियनि, छा कयां? मूंखे का सलाह त ॾियो। मुंहिंजी शागिर्दी में अचो, साॻी टिप्स ॿुधाईंदुसि। साॻी फकी तव्हांखे घटि में घटि 4-5 फकियूं ॾियणियूं पवंदियूं। मूंखे फकियूं न, ऐं पाण ठाहींदुसि ऐं पाण खाईंदुसि। त टाइम थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हलो था ब्रेक तरफ़, ऐं प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक। नाले प्रोग्राम जारी है। मुनीर भाई सां गॾु आहे। तूं अञा बि त गॾु आहियां। तूं जहिड़ी गॾु ई तेरी कोन ॾेई। असीं तोखे मञी फीस भरी आहे। छा जी? शो जी फीस? कलाम जी। अच्छा, कलाम जी फीस भरी। हाँ। कंहिं भरी आहे? मां। घणी भरी अथई? 20,000। 20,000 रुपया? हाँ। मुनीर भाई 2 लाख रुपया वठंदो आहे हिकिड़े गाने जा। कलाम त सिखण चाहिनि न, अञा सिखंदमि हिकु चकर, वरी हुन खां पोइ वरी कचो कलाम 20, वरी थोरो कचो अञा ॿिए माना किस्तुनि में ॾींदी? वरी पोइ जेॾी महिल ॻाइण ताईं पुॼंदमि त 2 लख थी वेंदा न। हा, पोइ ठीकु आहे। हा न? पोइ ठीकु आहे। पोइ हाणे एडवांस ॾियो असांखे 20,000। अच्छा, त हुनखे ॾिनमि नी। मूंखे त कोन मिली आहे। सिखी छा थी? सिख ॿुधाए थो। उहा कीअं सिखबा मूंखे ॿुधाए त सही। जेको मां सिखियो नी उहो सिखियो हुन सां बि वफ़ा करे ॾिस बि। वॾो मनोज चेरो। इहो कंहिंखां सिखियो अथई? मूंखे नालो ॿुधाए, इहो कंहिंखां सिखियो अथई? अच्छा, हैंड्स फ्री में ॿुधो। इहो त मुंहिंजो कलाम ई न आहे। न ॿुधंदी बाजी शैनीला जो हुयमि, पर मतिलबु आवाज़ तव्हांजो कढण जी कोशिशि कयमि। अच्छा, पोइ माना ॿई आवाज़ न कढी सघियो? आवाज़ निकितो कोन नी। हाँ, निकितो। बस निकिरंदो, हाणे आवाज़ निकिरंदो। 20,000 मूंखे एडवांस ॾे। हा, पोइ बस कमु शुरू। बाजी शैनीला वारो निकिरंदो या तव्हां वारो निकिरंदो? पोइ जेको निकितो। न न, हिते तव्हां सां इलाही फज़ीलत पेश पई थिए न, माना माइन वारो आवाज़, छोकिरियुनि आवाज़। जॾहिं घर वेंदी आहे तव्हां सम्झंदा जहिड़ो जिगर जलाल मूं सम्झो साबु ॿियो वेठो आहे, अहिड़ो आवाज़। न न, हे एडवांस 20,000 रुपया मूंखे ॾे, पोइ मूं वटि फकी आहे। हा, बसि उहो फकी उहो ॾींदो तव्हां। त पोइ फकीअ सां मूंखे कलाम अची वेंदो? फकीअ सां पहिरियों लेडीज़ वारो आवाज़ निकिरंदो। हा। पोइ वरी कलाम निकिरंदो। हा। पोइ वरी 20,000 ॿिया ॾींदो। हा। पोइ वरी फकी न खाइजां, ॿुधायां थी नारी, फकी न खाइजां। इहा उहा ई फकी थी जेका मां हिन खां वरिती हुयमि 25 रुपए में, जंहिंमें तो पटा ठाहिया ऐं किन कयई। फकी न खाइजां इहा। हा न, पर ही शो आहे, माना हीअ अची वञी बि छा तबियत शो? असांजो पंहिंजो शो आहे, पंहिंजो घर आहे। तुंहिंजो छाजो शो आहे? उतां का असांजी। मां छा थी हिन जे लाइ मां कलाम बि जेको ॿुधंदी हुअसि इहो, ख़ैर लाड़े काणे में बि मूं यार कयो, ख़ैरपुर में बि मां प्यार कयो,
जे मुनीर मूंखे मारे छॾियो सड़ो सड़ो बिला सड़ो मुझे मां न कर हिनखे मना कर तूं मां छा मना कयां जाई बि थोड़ी गैरत कबी आ नी माइन खे ईअं तूं चवे तो अल्लाह पना दे तौबा रब तौबा माइन खे ईअं तो चवे या का गैरत आ भाऊ सॉरी उस्ताद मोहतरम हा मोहतरम का उस्ताद सही आ अच्छा असांजो न माना जेको तुंहिंजो फ्रेम हुयो न तुंहिंजो माना सॼो नज़र पिया आयो तोखे ख़बर आहे छा पोयां सॼी भितूं नज़र पिया आयूं त बेटियूं पंहिंजे घर जी अथई न तोखे पाण ख्याल करणु खपे न असां छा कयूं अच्छा ही ओरिजिनल पातो थी या कूड़ा थई तुंहिंजो भला अॼु सभिनी जे गिचिन में छो नज़र आ तुंहिंजी गिची नज़र अचे पई उन गिची में नज़र ई कोन आई छो भला तूं गिचिन में तो नज़रूं विझे अलाह ख़ैर करे चोर थियो आशा भला न मूंसां ताज़ी फुर थी आऊं सोचां पियो त आऊं हाणे किथे तूं ॿियनि जी फुरूं कर हुन माईअ खे गिचीअ में हार पातो पियो आहे त बि दीद गिचीअ में पई अथई मूंखे होॾे मुफरल पियो आहे होॾे बि दीद कर थोरी असल में असां आर्टिस्ट आहियूं न असांखे पंहिंजी हाल जी ख़बर आहे हाल ई ख़बर आहे असांजा हार बस वेठो ताड़ रुगो हल छा त खल मूंखे कलाम सेखार उस्ताद का मोहतरम तोखे कीअं कलाम सेखारे हुन खां पुछ त सही छा हूंदो आहे भैरवी मां ॿुधाए छा सर कीअं हूंदो आहे बाबा ॻाल्हि इहा आहे त तव्हां पहिरियों मूं वटि अचो मुंहिंजे कलब ते कलब ते न तौबा सॉरी तौबा मां कलब ते न वञा अल्लाह माफ करे कलबन ते असांखे भला म्यूजिक एकेडमी में अच मुंहिंजी एकेडमी में अच म्यूजिक एकेडमी में हां ट्यूशन ते वठबी आहे न जिथे ट्यूशन हां सेंटर में अचां सेंटर में अचो ठीकु आहे उनखे क्लब बि चइबो आहे क्लब में न ईअं न चओ मुंहिंजे घर वारा मूंखे न छो ॾींदा हा न नेरी तो ॼट आहिनि न तो कल्ह बि सम्झंदा सेंटर चओ सेंटर उते अचो उते बाक़ाइदगी सां उते जेको आहे न उते उस्ताद शागिर्द जेके आहिनि उहा रस्म थींदी आहे उहा रस्म ते रस्म वारी शादी रस्म तव्हांखे धागो ॿधंदुसि न शागिर्द कीअं थींदव ओ शिट हा सही या आहे रसो ॿधां न धागो सही आहे हा पोइ धागो ॿधणो पवंदो धागे ॿधण खां पोइ तव्हांजो बाजे ते हथ रखराइबो पोइ वरी तव्हांखे सरगम पलटा सेखारबा बाजो पाण वॼायो बाजो मान वॼायो हलो तव्हांखे राग सेखारींदासीं भला हा बाजो वॼायो हारमोनी वॼायो तबलो वॼायो ढोल वॼायो कुझु बि वॼायो पाण वॼायो मां ख़ाली ॻायां ऐं सभु कुझु पाण वॼाईंदुसि ठीकु आहे तव्हां सिर्फ़ु तयारु थियो बसि तयार त मां घणो ई थी ईंदसि इन सभिनि खां पहिरीं प्रोसेस आहे तोखे घुटको छॾिणो पवंदो गुटको मां न खाईंदी आहियां घुटको तो कोन खाईंदी न मां न खाईंदी आहियां अच्छा परहेज़ करणी पवंदी परहेज़ आइसक्रीम न खाईंदे कोल्ड ड्रिंक न पींदे थधो पाणी न पींदे नहीं फीमेल आहे अचार न खाईंदे मुनीर भाई फीमेल आहे भले फीमेल आहे पर ये एहतियात करणो पवंदो ई हा अचार न खाईंदे खटियूं शयूं न खाईंदे थधी कोल्ड ड्रिंक न पींदे थधो पाणी न पींदे दही न खाईंदे हा खाईंदे तव्हां चयो पिया न मर्द कोन्हे मतिलबु हर शइ जी परहेज़ करणी पवंदी हाणे वात पाणी थो थिए पोइ बाक़ी खावां छा सभु त परहेज़ में हलियो वियो बची कहिड़ी शइ रुखी मानी ऐं हल्को हल्को बोड़ हल्को हल्को बोड़ ई वरी कीअं हूंदो आहे हल्को हल्को बोड़ थोरो थोरो लाए मतिलबु सॼी भाॼी खाई वञे आख़िर में देगड़े खे माटो ॾेई खाई वठां बस उहो बाक़ी मुंहिंजी ज़िंदगी में रहियो छा 20,000 बि भरिया एॾा सिंगर थिया आहिनि जेको वञे थो छा चइबो आहे घर में कुझु चवण बि नथो अचेनि वञी करे मेक ते बीह करे ॻाए था अचनि मूंखे अहिड़ो थियणो आहे हरू भरू मूंखे वेही करे भाॼियूं घटि कराए कंप्यूटर वारो राग सिखणो आहे मूंखे घटि वारी भाॼी न कराए मुंहिंजी खाधो बंदि न कयो कंप्यूटर वारो राग सिखणो आहे जेको जहाज़ थियो आहे न इहो वारो जेको असगर कोसे जे गानो गायो न हे जीअं जहाज़ बलीअ गायो आहिनि न गाना 11-12 गाना मूंखे ईअं ॻाइणो सुभाणे 20,000 रुपया खणी मुंहिंजे स्टूडियो ते अच त मां कंप्यूटर ते तुंहिंजो कलाम रिकॉर्ड कयां बस उन महिल ई उन ई महिल पर गानो कहिड़ो ख़बर अथई पहिरियों फकी उन खां पोइ फकी मूंखे झले वई अधी वॾी फकी खाईंदे पोइ राग ईंदे न अच्छा मुनीर भाई ये वरी तव्हांखे अगेन ॿुधायो त ही हा मां त कलाक थियो आहे ॿुधांदी हिनजी यकी पर तूं इहो मुनीर साहब छाजे कहाणी तोखे माई नथी लॻे छा कंहिं एंगल खां तूं हीअं कंदे त सही थींदो तूं हे न खाईंदे तूं हो न खाईंदे मूंखे ॻाल्हि त ॿुधाए त हे भाई आहे या माई आहे हाणे हुन खां 20,000 रुपया एडवांस वठी करे पाण वटि रखिया न मां तोखे ॿुधाए न मूं सुल्तान राई जहिड़ो आहे पर आहे त माई न अंदरा औरत आहे माई आहे या मर्द आहे मूंखे छा करिणो आहे मूंखे राग भाई जाई बि ॾाढी न तेरे तरह में लॻी सुबुह कई नी 6 पर वरी पहुची वई आहे थोरी देरि सां निकिरे तूं सुबुह शाम कंदी कर
हा लगे तो सुबह शाम असां अब जानी आऊं हला न न ता वियो न भाई फनकार ता वट मौजूद है मुंहिंजो कहिड़ो कम इहो आहे ॾिठो ओ नहीं मुझे राग ते अति शनि ला जो का बाजे के लताई जे बस मां राग न गाईंदस ॿुध काकड़ो नथो किरनि छो मुझो काकड़ो करे तुंहिंजो पाई है खुथल पाजामे जहिड़ो मोती हाणे न अचिजांइ या तो ॿुधाइजो हिनखे ब्लॉक कयो आहे अॼु खां पोइ मुंहिंजी सोसाइटी में ब्लॉक आहे हे तूं खे ब्लॉक कराया न न न न वञ पोइ वञ मां वञा थी 20 ॾींदव पाणे हा ठीक आहे सही आहे तूं वञी ठीक आहे, ठीक बस डायरेक्ट वारो कलाम ॿुध डायरेक्ट वारो कलाम थी वेंदो मुनीर भाई उस्ताद आहे तुंहिंजो हाणे हा। ऐं हुनखे वठी थो अचां तुंहिंजे घर सुठे तरीक़े सां हुनखे खाराए पीआरे ईअं रिस्पेक्ट तू इज़त न अचिजांइ आउं नथो अचां काई ॿुध तूं धागे जो सिस्टम कर वञ वञ धागो हा। वारो ॻोल्ह वञ वञ धागो मां घुराए थी रखां थुल्लो धागो हुजे थुल्लो धागो थुल्लो धागो एॾो वॾो हा सही आहे जहिड़ी तूं टायर जहिड़ी आहीं न अहिड़ो धागो हुजे वञ बदतमीज़ी तो करे मां अधी वॾी खे थी मोकिलियां बि त तोखे चङी तरह सिधो थी करे हा नहीं यादी वधी चङो उस्ताद शागिर्द नंबर 33 है शागिर्द टेटी आई है शागिर्द नंबर 33 है हां तोखे नंबर सही प्लेट आहे। तोखे नंबर बटीह शागिर्द जेके न वो अॻ में धागो बदिराए विया हा। आहिनि हा। तोखे नंबर प्लेट लॻंदी 33 नंबर वारी नंबर प्लेट भी लगंदी सही आहे मां वञा हा ठीक सही है ठीक है ठीक अल्लाह है हाफिज़ फी अमान अल्लाह थोरो तेज़ वञे पर मसलो इहो आहे त हिन जी हालत आहे ई वई जिंद छुटी ही सॼो परचो मुंहिंजो लिखी ॾिया तव्हां तयारी करिया पर हीअ हिननि ज़ाया करे छॾिया मुनीर भाई उस्तादी हिसाब सां वठो तव्हांजो उस्ताद केरु आहे मुंहिंजो उस्ताद सिंगार अली सलीम साहब मरहूम माशाअल्लाह जॾहिं सखर में ऐं नंढो हुयुसि त उन्हनि जी सोबत में वेंदा हुआसीं उन्हनि खां काफ़ी इल्मु पिरायोसीं ॿियो बाबू बहार अली ख़ान साहब सही उहे ऐं ॿियो सरफराज़ कमाल उहो आहे माना 3-4 उस्ताद आहिनि मतिलबु ॿियो PTV ते शाहिद भुट्टो साहब अच्छा हुननि खां बि माना काफ़ी- 4 थी विया शागिर्द उस्ताद आहिनि चार त इहे माना ऑन रिकॉर्ड आहिनि पर ऑफ रिकॉर्ड हर उहो माण्हू हर उहो सीनियर फ़नकार जंहिंखां मूं हिकिड़ो लफ़्ज़ बि सिखियो आहे या हिकिड़ी शइ बि मूं हुन खां सिखियो उहो मुंहिंजो उस्ताद पर प्रॉपर जेको रस्म थींदी आहे जीअं उस्तादी हूंदी जी, आहे जी। उहा तव्हांखे पुछंदासीं त कहिड़ो आहे तव्हांजो उस्ताद पर टाइम थिया शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हलूं था ब्रेक तरफ़ ऐं हिते प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं वेलकम बैक नाज़ी प्रोग्राम जारी आहे कचहरी हले बि मुनीर भाई असां सां गॾु आहे मस्ती कयूं पिया मुनीर भाई खे खिलाइण जी कोशिशि कयूं पिया ऐं इहो बि असांजो सिलसिलो जारी ऐं सारी आहे मुनीर भाई मज़ो आयो आहे सची ॿुधायो प्रोग्राम यार ज़बरदस्त मुंहिंजो त अधु किलो खां वधीक जेको आहे रत वधी वियो आहे बसि पोइ में पा असांजो थियो डन थी वियो डन थियो ॾिनो ते वठो अच्छा मुनीर भाई शोहरत जे हिसाब सां अगरि ॻाल्हि कयूं त माना तव्हां जेतिरो कमु कयो आहे तव्हां माना पंहिंजे पाण खे इहो फील कयो आहे त उहा शोहरत मूंखे मिली वई आहे जेका आउं डिज़र्व कयां थो या अञा त इहो सोचियो था त यार उहा शोहरत मूंखे न मिली सघी जेका आउं डिज़र्व कयां थो ॾिसो मंज़िल परे आहे हा ऐं न हेसी ताईं जेका ताईं मंज़िल हेसि ताईं जेतिरो तव्हांजो सफ़र गुज़रियो आहे होसि ताईं जी ॻाल्हि थो कयां ऐं उस ताईं ॻाल्हि थो हा, करियां त जेतिरे ताईं मूं कमु कयो आहे जेतिरी शोहरत मिलणु घुरिजे हा। आहे ओतिरी नाहे न आहे पर हर इंसान जी पंहिंजी हिकिड़ी सुञाणप आहे हिकिड़ी आइडेंटिटी आहे जेकॾहिं जेको कमु हले पियो असांजे सॼे सिंध में जेको कमु हले पियो मां क्लियर लफ़्ज़नि में चवां थो जेकॾहिं मूंखे हर महीने मार्केट में हिकिड़ो एल्बम उछलाइणो आहे ऐं उन में अंट शंट शाइरी करणी आहे अंट शंट म्यूज़िक करिणो आहे अंट शंट ॻाइणो आहे ऐं उनखे होटलुनि ते वञी करे उनखे वायरल करिणो आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञी करे वायरल करिणो आहे जेके माण्हू पंहिंजी फैमिली सां बि उहो कलाम न ॿुधी सघनि त पोइ तव्हां हर महीने एल्बम मार्केट में उछलिया ऐं विदिन 6 मंथ्स छा 3 मंथ्स 2 मंथ्स जेको आहे न शोहरत माणे वठंदुमि अच्छा पर उहा शोहरत कहिड़े कम जी हा रिस्पेक्ट लाज़मी आहे शाइरी वज़न वारी हुजे धुन वज़न वारी हुजे ॿुधण वारा उनखे सुठो चवनि तव्हांजी शख़्सियत बि ओड़ी हुजे काफ़ी शयूं आहिनि जेके तमामु सोचे सम्झे क़दम खणिबा आहिनि अच्छा मुनीर भाई कॾहिं ईअं ख़्यालु आयो त यार हाणे मुंहिंजे गाने में ॿिया मॉडलिंग कनि था इन खां बहितर आहे आउं पंहिंजे गाने में पाण मॉडलिंग कयां मूंखे सुहिणो आहियां, ॿ टे दफ़ा ख़्यालु आयो पर उहे उन में छा आहे त जॾहिं वीडियो थिए थी पई त उन में जेके डायरेक्टर्स आहिनि उन्हनि जी तमामु वधीक मञी वेंदी आहे ॻाल्हि उहे जीअं लाइन अप कंदा आहिनि उहो करिणो पवंदो हुयो हा करिणो पवंदो हुयो हा हाणे काफ़ी सॉन्ग्स अहिड़ा आहिनि जंहिंमें मूंखे मॉडलिंग जो एतिरो न आहे पर आउं चवंदो आहियां त जीअं इंटरनेशनली हिकिड़ो आर्टिस्ट जॾहिं ॻाए थो पियो त वीडियो में बि आर्टिस्ट पाण हुजे सही
ताकी उनजी आइडेंटिटी थिए लाज़मी बजाए बजाए ईअं इन जे जो हिकिड़ो आर्टिस्ट जेको आहे सुठो आहे गीत ॻाए थो पियो सभु कुझु करे थो पियो उनजो आवाज़ु सुठो आहे म्यूज़िक सुठो आहे हर शइ सुठी आहे पर उनजो सिर्फ़ु नालो थो हले या ॿ उनजा सिंक ॾेई छॾिया बाक़ी टोटली क्रेडिट छोकिरो ऐं छोकिरी ऐं मॉडलिंग जेका कराइनि था पिया सॼो क्रेडिट वञे थो उनखे त उन फ़नकार खे छा मिलियो सही ॻाल्हि ठीकु आहे न त इन में घणियूं शयूं कॉम्प्लिकेटेड आहिनि हींअर जेके असां सोशल मीडिया ते कयूं था या यूट्यूब चैनल जे लाइ ऐं पंहिंजो कमु कयां पियो त उन में मुंहिंजी पंहिंजी क्रिएशन्स हूंदी आहे त यार जहिड़ी शाइरी आहे जहिड़ो म्यूज़िक आहे वीडियो बि ओड़ी हुजे सही पोइ उनखे असां उन हिसाब सां लोकेशन बि ओड़ी हुजे अच्छा मुनीर भाई तव्हांजो आवाज़ु सुठो आहे सुठो ॻाईंदा आहियो लाइव ॾाढो परफॉर्म सुठो कंदा आहियो त लाज़मी वरी सिंधी मीडिया में तव्हांजो फेवरेट सिंगर बि हूंदो त यार हीउ जेको आहे सो मूंखे पसंदि आहे उहो कहिड़ो आहे ख़ुशकिस्मत सिंगर कहिड़ो आहे जंहिंखे तव्हां लाइक कंदा आहियो मुंहिंजो नालो न खणिजांइ सफ़ा नाराज़ कोन थींदुसि मुंहिंजो नालो तव्हां हिकु मुंहिंजो नालो कोन्हे मुनीर भाई मूंखे पसंदि कंदो आहे उस्ताद मोहम्मद यूसुफ हा उस्ताद मोहम्मद यूसुफ तमामु वॾो नालो ऐं उस्ताद मोहम्मद जुम्मन हीअ जेके नाला आहिनि नई जनरेशन में नई जनरेशन में जेके हींअर आहिनि पंहिंजो बरकत भट्ट साहब आहे उन खां वञा नई जनरेशन में जिन अक्सर प्रोग्राम्स में बि गाना ॻाया आहिनि यादगिरियूं बि अथसि अदा मज़हर ज़ुल्फ़कार तमामु सुठो ॻाईंदा आहिनि अच्छा मां उन्हनि खे बि आऊं ऐं अञा उन खां अञा यंगस्टर में अञा यंगस्टर में जानी मुंहिंजो जेको आहे उनजो आवाज़ु मूंखे वणंदो आहे हाणे अञा छा चवां बस थी वियो मारो कमु थी वियो मुंहिंजा पैसा था प्रोग्राम ओके थी वियो डन थी वियो बस ब्रेक वठो ख़तमु कयो त मुंहिंजो तव्हांजी आवाज़ु वणंदो आहे अच्छा मुंहिंजी आवाज़ में तव्हांखे कहिड़ी शइ वणंदी आहे यार जानी ॻाल्हि इहा त जेकॾहिं इफ यू आर सीरियस जेके तव्हां सीरियस थियो त पंहिंजे आवाज़ सां त तव्हांजो आवाज़ु तमामु सुठो आहे तमामु सुठा हिकिड़ा सिंगर आहियो ऐं अञा वधीक थी सघो था इहो मूंखे ॿुधणो हीअ जेका महिनत कया न हेसि ताईं तव्हांखे घुरायो हीअ सॼो जेको मूं सिस्टम कयो न मूं चयो मुनीर भाई कॾहिं बि तारीफ़ कोन कई कंजूस आहे ॾाढो मुनीर भाई न मूं पर पुट बि ॿ टे दफ़ा छा थियो मुंहिंजी वाइफ बि तमामु सुरीली आहे वाह तमामु सुरीली आहे पोइ जॾहिं ॿ टे दफ़ा ज़िक्र निकितो मूं चयो जानी जो आवाज़ु तमामु सुठो आहे जानसेब जो आवाज़ु तमामु सुठो आहे पर अलाए छो इहो सीरियस नथो थिए हा बसि थोरो विच में वरी थोरो एक्चुअली फील्ड जेके माण्हू चेंज थो करे न हा त हुन में माइंड हुनजो डाइवर्ट थो थी वञे अच्छा मुनीर हिकिड़े हंधि माइंड रखो न मुनीर भाई चिड़ मूंखे इन ॻाल्हि ते आहे त हिकिड़ो मूं गानो ॾिनो हुयो उन में हीर मूवी में घोट पंहिंजे खे मेहंदी लाया अहिड़ो रंग हाणे हुन 2 मिलियन क्रॉस थियो आहे त मूंखे कोई बेनिफिट कोन मिलियो उहो इन करे कोन मिलियो आहे हुन में तव्हां न आहियो न हिकिड़ो त आउं आहियां कोन ख़ैरु आहे हुनजो बि कोन्हे पर आउं जॾहिं लॉन्च थियो आहियां त एज़ अ मॉडल लॉन्च थियो आहियां एज़ अ होस्ट लॉन्च थियो आहियां त माण्हुनि खे ख़बर कोन्हे आउं ॻाईंदो आहियां हाणे यादगिरियूं जो गानो आहे मूंखे माण्हू कोन फ़ोन करे चवंदा त यादगिरियूं सुठो आहे ममताज़ मोलाई हिकिड़ो भेरो मूंसां जॾहिं असां हुनजो प्रोग्राम कयो त ममताज़ मोलाई ख़बर पई न मुंहिंजो गानो आहे त हू माना परेशान थी वियो चई यार तुंहिंजो आवाज़ु सुठो आहे मूं चाहे त सुठो आहे छा कयां आवाज़ु सो ईअं बि थींदो आहे कॾहिं कॾहिं हाणे तव्हां आहियो न तव्हां सिंगिंग में लॉन्च थिया आहियो हाणे माना तव्हां भले किथे होस्टिंग कयो किथे एक्टिंग कयो कुझु कयो पर तव्हां सिंगर हूंदा न उहो लॉन्चिंग त पंहिंजी जॻह ते तव्हां सही था चओ पर वरी बि हाणे आउं ॻाल्हि खे रिपीट कयां थो त तव्हां पंहिंजो माइंड हिकु हंधि रखो त मूंखे हीउ थियणो आहे इंशाल्लाह ठीकु आहे त तव्हां उहो थी वेंदो पर जॾहिं तव्हां हेॾां होॾां कॾहिं तव्हां होस्टिंग में बीठा आहियो कॾहिं मॉडलिंग में बीठा आहियो कॾहिं सिंगिंग में बीठा आहियो कॾहिं डायरेक्शन में बीठा आहियो कॾहिं कैमरामैनी में बीठा आहियो या XYZ तव्हां फील्डूं चेंज कंदा रहंदो न पोइ तव्हांजी हिकिड़ी आइडेंटिफिकेशन जेका न हिकिड़ी जेका शनाख़्त तव्हांजी ख़तमु थी वेंदी सही ॻाल्हि आहे हक़ीक़त आहे पहिरियों तव्हां पंहिंजी हिकिड़ी आइडेंटिटी ठाहियो त तव्हांखे थियणो छा आहे होस्ट थियणो आहे या सिंगर थियणो आहे या डायरेक्टर थियणो आहे या मॉडल थियणो आहे पहिरियों उहो फ़ैसिलो कयो उन फ़ैसिले ते अटल रहो 5 साल 6 साल 10 साल 3 साल 2 साल जेको बि तव्हां उन ते अटल रहो जॾहिं तव्हांजी उहा शनाख़्त बणिजी वञे पोइ तव्हां अटल बि थियां थो पर अचानक जॾहिं पैसा था मिलनि न पोइ थोरो हेॾा होॾा थोरो नीयत हेॾा थी हाणे पैसा त मूंखे हिन बाबा मिलनि हींअर पोइ इहो थो कयां इहो हूंदो आहे अच्छा अच्छा मुनाफ़िक़त ते अगरि ॻाल्हायूं त अक्सर माना असांजी फील्ड में बि किथे न किथे इहा जेलस पाई आहे सिंगर बिरादरी में त सिंगर वारा सभु पाण में हिकु ॿिए खे चवंदा सनि म्यूज़िक डायरेक्टर वारा म्यूज़िक डायरेक्टर हिकु ॿिए खे नथा सनि इहे सिस्टम आहे तव्हांखे कंहिं तंग कयो आहे डिस्टर्ब कयो आहे तव्हांखे कंहिं हरू भरू कंहिं जॻह था कढणु या कुझु जाम काफ़ी दफ़ा डिस्टर्ब थियो आहियां पर शायदि आउं हिमत न हारींदो आहियां मूं में बर्दाश्त तमामु वधीक आहे अच्छा जेको जेलिसपनी वारी ॻाल्हि आहे हिक ॿिए खे कटण वारी ॻाल्हि आहे या हिक ॿिए खे तकलीफ़ पुॼाइण वारी ॻाल्हि आहे उहा हर फील्ड में आहे ठीकु आहे न लॉयर्स आहिनि जेकॾहिं तव्हां ॿार में हलिया वञो त जेकॾहिं 100 वकील वेठा आहिनि त उहो वकील
भले गॾु वेठा चांहि पिया पीअनि पर उहे हिक ॿिए खे अंदरां कट कंदा आहिनि, कट कंदा सही आहिनि सही। अहिड़े तरीक़े सां पर ईअं नथो तव्हां लॻे हर घणियूं कोई फील्ड्स आहिनि हा चाहे म्यूज़िशियंस आहिनि उहो म्यूज़िक जेके 2-3 ढोलक वॼाइण वारा आहिनि त उहे टई हिक ॿिए खे बर्दाश्त कोन तव्हांखे कंहिं कटियो अलाए केतिरनि माण्हुनि को नालो खणी सघो था? न नालो न खणंदुसि। अच्छा ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां साबित क़दम आहियो न हा तव्हां पंहिंजे रस्ते ते हलो था पिया दुनिया जी का ताक़त तव्हांखे नथी कटे सघे। वाह आई लव यू मुनीर भाई, आई I love लव you यू too. आई लव यू। सो मुनीर भाई कचारी ॾाढी कहिड़ी तव्हां सां, Thank पर you. हिकिड़ो लास्ट में कुझु शयूं आहिनि जेके तव्हां पुछंदो उन खां पोइ जेको आहे सो प्रोग्राम पंहिंजे पुॼाइण ते पहुचंदो। अच्छा मुनीर भाई हिकिड़ो कुझु सिंगर्स आहिनि उन्हनि जी कंहिंजी तारीफ़ करणी आहे त कंहिंजी तारीफ़ नाहे करणी, अच्छा। ठीकु आहे उहो बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे। हिकिड़ो सिंगर जो हाणे तव्हांखे ॿुधायो थो इन जे गले जी तारीफ़ करणी आहे त इन जे गले में कहिड़ियूं कहिड़ियूं क्वालिटियूं आहिनि ऐं माना ही वग़ैरह वग़ैरह, सही आहे? ठीकु आहे। इन मां खामी ॻोल्हणी आहे गले मां। खामी- रहमत मीराली रहमत मीराली जे गले में त का खामी आहे ई कोन। जो तव्हांखे खामी कढणी आहे त कढी न, ॾेखारियो न। खामी आहे ई कोन। शमन मीराली मां कढी ॾेखारियो, न उस्ताद शमन मीराली जे गले में मंसूर सिंह मीराली मां कढी ॾेखारियो। ए उहे नाला त खणो जिन जे गलनि में खामियूं आहिनि ई कोन। भला तारीफ़ करे ॾेखारियो हिन जे गले जी, इन में कहिड़ियूं तारीफ़ इन्हनि जो वॾो कमु थियल आहे। कहिड़ियूं? उन ज़माने में उस्तादनि खां इन्हनि सिख्या वरिती ऐं वॾी महिनत थियल आहे। उस्ताद रहमत मीराली साहिबु, शमन मीराली साहिबु ऐं मंजूर सखराणी साहिबु, अल्लाह पाक हुनखे हयाती ॾे। ही तमामु सुठा वॾा नाला आहिनि ऐं इन्हनि जे गले में माना ग़लती करणु माना असां त हुनजे माना गेम हुई, कुझु बि जस्ट हिकिड़ी गेम हुई, असांजी एतिरी हैसियत कोन्हे, एतिरी बिल्कुलु, औकात बिल्कुलु। कोन्हे जो असां शमन मीराली, रहमत मीराली साहिबु असांजे गेम लास्ट में तमामु- साहिबु लिखंदा आहियूं छो जो असां एतिरा पर मूं जवाबु सही ॾिनो आहे तव्हांजे गेम जो। हा पर जेको तव्हां सियासी जवाबु ॾिनो आहे इहो तव्हांजे जेको न पेनल्टी थी वई। सो लास्ट में हिकिड़ी इहा तव्हांखे ॻाल्हि पुछंदुसि त कल्चर डिपार्टमेंट जे हिसाब सां ॿुधायूं त कल्चर डिपार्टमेंट जेको कमु थो करे अक्सर असांजा आर्टिस्ट, असांजा सिंगर कंहिं न कंहिं हॉस्पिटल में दम ॾेई छॾींदा आहिनि त असांखे केरु हेल्प नथो करे, उन जे बारे में तव्हां कुझु चवणु चाहींदा? उन जे बारे में आउं इहो चवणु चाहींदुसि त फ़नकारनि जूं पंहिंजूं ग़लतियूं कोताहियूं आहिनि जेके बि फ़नकार आहिनि। और छो त हू जहिड़े वक़्तु उन्हनि जो ओज आहे, जहिड़े टाइम उहे फ़न सिखनि था, महिनतूं करनि था त उहो पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे बचनि जे लाइ एतिरो कुझु करे छॾनि जो पीढ़ीअ में या बीमारी सीमारी में उनखे कल्चर डिपार्टमेंट जे अॻियां हथु फैलाइणो पवे सही बिल्कुलु या मजबूर थियणो पवे या उन्हनि खां मदद वठणी पवे। छो अहिड़ी नौबत छो अचे? सही ॻाल्हि आहे। जहिड़े वक़्तु फ़नकारनि खे नालो मिले थो, वॾी शोहरत मिले थी तो शराबनि में, कबाबनि में, दौलतुनि में, अलाए कहिड़े तरीक़े दिमाग़ सां ख़राबु खुलियल थी वेंदो। ॻाल्हाईंदो सही आहियां ॻाल्हि त उहे उन्हनि में पैसा हर शइ लुटायूं छॾंदा आहिनि। भई तव्हां पंहिंजी औलाद जे लाइ, पंहिंजी फैमिली लाइ, पंहिंजे फ्यूचर जे लाइ, मुस्तक़बिल जे लाइ को नंढो कारोबार में किथे अटकायो, कंहिं किथे इन्वेस्ट कयो, कुझु न कुझु कयो त तव्हांखे मुस्तक़बिल में तव्हांखे कंहिंजे अॻियां हथु न फैलाइणो पवे। सही ॻाल्हि आहे। माना मुनीर भाई जो इहो ख़्यालु आहे। नंबर टू कल्चर डिपार्टमेंट खे बि घुरिजे त उहे फ़नकार वीचारा जेके बदकिस्मत आहिनि या जिन जो क़िस्मत साथ न ॾिनो, हुननि वटि कारोबार न आहे या का मिल्कियत न आहे, का दौलत न आहे, का नौकिरी न आहे ऐं उहे वीचारा मजबूर आहिनि, परेशान आहिनि, जेके सफ़ा वाक़ई आहिनि लाचार त कल्चर डिपार्टमेंट वटि एतिरा फंड आहिनि जो हुनजी हेल्प करे सघनि था ऐं करणु घुरिजे। इहो न त हू नाले वारो आर्टिस्ट आहे त हुनजी तव्हां हेल्प कयो था, हिकिड़ो अननोन आर्टिस्ट आहे न, सभु फ़नकार जिन सिंध जूं कलाकार, सभु कलाकार सभु बराबरि हूंदा आहिनि। सो लास्ट में को पैगाम तव्हांजे परस्तारनि खे ॾियणो हुजे त कहिड़ो ॾींदा? मुंहिंजे ख़्याल में जेको मूं ॻाल्हायो सॼो पैगाम ई आहे। इहो त असां कल्चर डिपार्टमेंट जे हिसाब सां परस्तारनि खे का पैगाम ॾियणो हुजे? परिस्तार जेके आहिनि मुंहिंजा, उहो अलाह पाक ख़ुशि रखे उन्हनि खे, उहे आहिनि त असां आहियूं ऐं उन्हनि जी दुआउनि सां ई सभु कुझु आहे। अॼु हिन मंज़िल ते बि पहुता आहियूं त उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई जेके असांजी कंदा आहिनि, उन्हनि जे पाण में प्यारु ॾियो, प्यारु वठो ऐं प्यारु ई विरहायो, इन में ई ज़िंदगी आहे। थैंक यू सो मच मुनीर भाई, तव्हां असां ॾे कही आया आहियो, एॾो ज़बरदस्त लफ़्ज़ ॻाल्हायो, मूं कही आया आहियो। सो थैंक यू सो मच वंस अगेन, तव्हां आया आहियो असां ॾे। ऐं लास्ट में जेको आहे सो मुनीर भाई जे हिकिड़ो गानो ज़बरदस्त गरमा गरम ॿुधंदासीं, उन खां पोइ असांजो प्रोग्राम ख़तमु थींदो। सो प्लीज़। इंशाल्लाह, ज़रूरु ज़रूरु। संदूरिये ते पैर मुंहिंजा मोर लाॾा, रखो संदूरिये ते पैर
सदा मौजू तू समान सस छटी गई साहु मुंहिंजा मोर लादा रखो संदुलियत ते पैर रखो संदुलियत ते पैर रखो संदुलियत ते पैर मुंहिंजा मोर लादा रखो संदुलियत ते पैर मुंहिंजा मोर लादा जब चोर मुझो मोड़ मुंहिंजा मोर लादा रखो संदुलियत ते पैर रखो संदुलियत ते पैर हो अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं ठीकु आहे? मज़े में उमेद आहे बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, फर्स्ट क्लास हूंदो, जिते बि हूंदो आबाद हूंदो। पंहिंजे प्यारनि सां गॾु सो प्रोग्राम जो आगाज़ थियो आहे त ॿुधाईंदो न अॼु जेको असां सां गॾु गेस्ट मौजूदु आहे सो बहितरीनु सिंगर आहे, बहितरीनु इंसानु आहे ऐं मुंहिंजो वॾनि भाउरनि वांगुरु आहे त वन एंड ओनली मुनीर महर। अस्सलाम वालेकुम सर, कीअं ठीकु आहियो? सर प्लीज़ पंहिंजी सीट ते वेही रहो। छो अॼुकल्ह सीट ते जहिड़ो हूंदो आहे काफ़ी सारो। मुनीर भाई वेलकम था कयूं असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू सो मच, तव्हां टाइम कढो असां ॾे आया, ॾाढो सुठो लॻो। थैंक यू सो मच। ऐं हीअ तव्हांजो प्रोग्राम ॾाढो शौक़ सां ॾिसंदो आहे थैंक यू ऐं रेगुलर ॾिसंदो आहे ऐं ॾिसण खां पोइ माना सॼे ॾींहं जा जेके थक हूंदा आहिनि लही वेंदा आहिनि, ॾाढो खिलंदो आहियां। thank you so much. ज़बरदस्त प्रोग्राम जो फॉर्मेट आहे। ऐं तव्हां खां पहिरियों हिकिड़ो अहिड़ो सुवालु पुछंदो जेको अॼु ताईं तव्हां कंहिं पुछियो ई कोन हूंदो, तव्हांजी तबियत कीअं आहे? अलाह जे करम तबियत बिल्कुलु सही मुनीर भाई स्टार्ट कंदा आहियूं। बेसिकली कहिड़ी सिटी खां बिलोंग कंदा आहियो? बेसिकली सखर सखर जो टियों वॾो शहर सखर, माशाल्लाह। हुन सां बिलोंग कयां पियो ऐं असांजा जेके वॾा आहिनि बुज़ुर्ग आहिनि वालिद साहब या ॾाॾा साईं उहे घोटकी उतां जा माना वॾा जेके आहिनि घोटकी या घोटकी साइड जा। असां मुंहिंजी पैदाइश सखर जी, सखर डिस्ट्रिक्ट सखर शहर। पोइ हाणे रहाइश किथे आहे तव्हांजी? हाणे लास्ट 22-23 सालनि खां वठी कराची में आहियां। 22-23 सालनि खां? 22-23 सालनि जा तव्हां पाड़दा लॻो। अलाए छा था करो? बसि नंढो ई हुयुसि, कराची हलियो आयो असां। अच्छा जी। पोइ हाणे माना ॻोठ न वेंदा आहियो? न उहो वॾे त वञणु थींदो आहे, असांजो पाड़ू त उते आहिनि। हा, त पोइ सिंगिंग सां कीअं रिलेटेड? शादी वराती इहो त वञणो उहा त लाज़मी हिकिड़ो पूरो खानदान होॾां सिस्टम। पोइ हीउ भला जो सिलसिलो सिंगिंग जो जेको पैदा तव्हां में थियो इहो माना छा माना फैमिली बैकग्राउंड आहे या तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो कलाकार निकितो हाणे? न, फैमिली बैकग्राउंड न आहे। बेसिकली जॾहिं ॿारु पैदा थिए थो दुनिया में त उन में कुदरती नेचुरल उन में कुझु जीन्स हूंदा आहिनि उन ॿार में। उहो ॿारु जॾहिं थोरो वॾो थिए थो त उनजो जेकॾहिं स्पोर्ट्स जे पासे ॾे उनजो रुझान आहे त उन शौक़ु ओॾां हलियो वेंदो आहे। कंहिंखे पढ़ाई तरफ़ रुझान हूंदो आहे घणो, कंहिंखे म्यूज़िक जी तरफ़ रुझान हूंदो आहे, कंहिंखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा शौक़ु हूंदा आहिनि। नंढपण खां वठी मुंहिंजो ॿियूं जेतिरी बि एक्टिविटीज़ आहिनि उन सां मुंहिंजो घटि लॻाव हुयो, म्यूज़िक सां वधीक हुयो। म्यूज़िक माना ॿुधंदो हुउसि त बाक़ाइदा ऐं मुंहिंजी वालदा ॿुधाईंदी आहे ऐं ॾाढो झूमंदो हुउसि। माना नंढपण खां वठी शौक़ु हुयो। पोइ स्कूल में बि इहो लपियाती दुआ ऐं पाक सरज़मीन शादबाद ऐं इहो ॿारनि सां गॾु बीही करे असेंबली में बि उहो पढ़ंदो। तव्हां पाण परफॉर्म कंदा? जी 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 बिल्कुलु। माना शुरू खां वठी इहो बचपन खां हिकिड़ो शौक़ु आहे, शौक़ु हुयो ऐं अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं हले। पोइ कंहिं तव्हांखे माना इहा जतायो या तव्हांखे ॿुधायो तव्हांजो आवाज़ु सुठो आहे, इहो कॾहिं ख़बर पई? इहो त कंहिं बि कोन ॿुधायो ऐं हो हूंदो आहे न घर में यार माना नंढड़ो आहे, मिसाल तौरु मुनीर महर नंढड़ो आहे त मुनीर अचु बाबा अचु महिमाननि हिकिड़ो गानो ॿुधाए त ईअं बि हिकिड़ो माण्हू थींदो आहे। एक्चुअली थींदो छा आहे जो जॾहिं असां नंढा हुआसीं उन वक़्तु स्कूलनि में जेके कम्पटिशन थींदा हुआ उन्हनि में हिसो वठंदो हुउसि, नात में मुक़ाबले में, मिली नग़मनि में, हिन में उन में। या मूंखे बेंच वॼाइण जो ॾाढो शौक़ु हूंदो हुयो। क्लास में फ्री पीरियड में बेंच वॼाए करे कुझु ॻाईंदो हुउसि त दोस्त तारीफ़ कंदा, वाह ज़बरदस्त ज़बरदस्त, माना दोस्त जे विच में हिकिड़ो कलाकार हा तारीफ़ कंदा। त पोइ वरी अञा वधीक मुंहिंजो शौक़ु वधंदो त न भई हिनखे अञा बहितर तरीक़े सां कयां। पर बदकिस्मती सां इहो त असां जॾहिं नंढा हुआसीं त सखर शहर में को म्यूज़िक अकेडमी न हुई त किथे वञी दाख़िला वठिजे, कीअं प्रॉपर तरीक़े सां सिखिजे कीअं। ऐं वालिद साहब बि मुंहिंजा पुलिस ऑफिसर हुया त उन्हनि जे तरफ़ां बि सख़्ती हुई ॾाढी। अच्छा। हा, उहे असांखे मना कंदा त भई इहो कहिड़नि कमनि ते लही पियो, मेरा सिंह जा कम शुरू कया अथई, लंघनि वारा कम शुरू कया अथई। पोइ आउं बाबा साईं खां डिॼंदो बि ॾाढो हुयुसि, 2-3 दफ़ा मारूं बि खाधमि, पर शायदि जुस्तजू मुंहिंजी हुई। पोइ लिख छप में पोइ जिथे बि म्यूज़िक जो थोरो घणो ॾिसंदासीं त कंहिं कमरे में को 2-4 माण्हू वेठा ढोलक ते हारमोनियम ते वेठा वञी करे उते वेही रहंदो हुउसि, ॿुधंदो हुउसि वेही करे। पोइ कुझु दोस्त हुया गॾिजी करे असां हिकिड़ो म्यूज़िकल बैंड ठाहियोसीं, ग्रुप। इहो कहिड़े टाइम जी ॻाल्हि था ॿुधायो? माना हिते टीवी हुयूं? हा बिल्कुलु बिल्कुलु टीवी हुयूं। इहो असां पहिरियों म्यूज़िकल बैंड असां ठाहियो आहे 88 में, 1988 में।
उन वक़्तु बैंड ठाहिणु वॾी ॻाल्हि हूंदी, पंहिंजो म्यूज़िकल ग्रुप ठाहिणु वॾी ॻाल्हि हूंदी। वाह वाह। हुन में ड्रम सेट हूंदो, कीबोर्ड हूंदो, गिटार हूंदो, कोंगो हूंदो ऐं कुझु इहे 4-5 म्यूज़िकल जेके एडवांस टेक्नोलॉजी वारा म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट्स हूंदा उहे हूंदा हुया। पोइ उन्हनि ते असां ॾाढी एक्चुअली माना तव्हां पंहिंजो बैंड ठाहियो त यार मूंखे पंहिंजो बैंड ठाहिणु घुरिजे या कॉपी कई या कंहिंजो ऑलरेडी बैंड हुयो तव्हां चयो अहिड़े तरीक़े सां मूंखे बैंड ठाहिणु? न तंहिं वक़्तु ज़ोहेब हसन, नादिर हसन जा गीत असां ॿुधंदा हुआसीं ऐं जेके इंग्लिश सॉन्ग MTV ते हलंदा हुया उहे ॾिसंदा हुआसीं त भई इहो म्यूज़िकल बैंड आहे त असां दोस्तनि पाण में डिसाइड कयोसीं त हिकिड़ो ग्रुप हुजणु घुरिजे। हाणे सामान बि अची वियो, हाणे सिखण जी हुयो त मूं उन वक़्तु ॾाढी प्रैक्टिस कई ड्रम सिखण जी। पोइ हादसाती तौर ते आउं ड्रमर थी वियुसि। वाह वाह। माना मुनीर भाई जो ड्रम बि प्ले कंदो आहे? अल्हम्दुलिल्लाह, माना कंदा हुआसीं। वाह वाह। जी जी। पप्पू ॻाल्हि त ॿुधो। आए हाय तोखे लेट थी वई? हा मूंखे देर थी वई। हा थोरो हिन खाधो कई देर रक्शे वारे। हा मां वई हुअसि मेकअप वठण। अच्छा। ॻाल्हि त ॿुधो, महिमान न घुरायो थी भला छो? माना जेको साम्हूं वेठो आहे इहो महिमान तोखे नथो लॻे? मुनीर महर हाणे ही सुञाणे थी? ये न त तव्हांखे नथी सुञाणे? हू आहे सखर वारो मुनीरन जो मर। हा मुनीरन जो महर। अस्सलाम वालेकुम। ख़ुश आं? वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। तो ख़ुशा भाई सही त इहो कहिड़ो तरीक़ो आहे? ख़ुश आं माना ईअं छो? ख़ुश त चवांसि न, ख़ुश त हूंदो न, अलाह कंदो छो? तो वांगुरु चाक न आहे छा? हू चए थो त जेको आहे मां शुरूअ खां वठी गायो आहे, मां ॿुधां पई, तोखे त ख़बर आहे पंहिंजी भित में आहे, मां त हिन जूं ॻाल्हियूं ॿुधां पई। तव्हां वॾी भित आई आहे असांखे। वॾी भित आई त मां तोखे चए थो त मां बचपन खां जेको आहे ॻाईंदो आहियां। वरी हिते कराची खां तूं चएसि पियो उमिरि तुंहिंजी घणी आहे? हा हिनखे अकुल होड़े हिते आई कराचीअ में। हा उते वीचारे खे अकुल कोन हो एतिरो, पर राग जो वॾो शौक़ीन हुयो। ऐं तूं सवाल कयसि त ॾे ख़बर भला तोखे कंहिं चयो त तुंहिंजो आवाज़ सुठो आहे? हुनखे अञा ताईं पाण खे ख़बर न आहे। पर मां चवंदीमांसि, मां हिन खां धाॻो ॿधाईंदमि चेल में। चेल में छो धाॻो ॿधाईंदो? हुनजो असर वधीक थी न हिनखे धागे ॿधण जी ज़रूरत न आहे, हिनखे रसो ॿधणो पवंदो। मां त चवां थी तूं पाण सां मुंहिंजो ज़ंजीर ॿध। न पर ही डायरेक्ट माना महिमान सॼो फ्री। डायरेक्ट सां छा? तोखे ख़बर न आहे, मां त हिन जे लाइ अलाए छा सोचो। छा? बचपन जी मोहबत कंहिंखां बि न विसरंदी आहे। हीअ बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना। मूं काफ़ी देरि गौर सां ॾिसण खां पोइ हाणे मूं हिन माईअ खे सुञातो आहे, हीअ नंढपण जी सखर जी माई आहे। हीअ? अच्छा असांजे गेस्ट आयो माना मुनवर भाई आयो, असांजे जेके गेस्ट अचनि था उहे चवनि था केरु चए थो लास्ट टाइम ज़ोहेब आयो, हुन चयो हैदराबाद में पियो रुली। तूं किथे थी वञी? सॼी सिंध पंहिंजी आहे न घुमां, पर हादी कादरिन जी गऊं आहे, काथे बि घुमां। कादर जी गऊं आहे? इहा मिसाल आहे। अच्छा न गऊं त दीवाननि जी हूंदी आहे न। हा गौशाले जी गऊं। गऊशाले जी। हा पोइ महिमान बचाए वियो हुननि खे। महिमान तव्हांखे अदा चवंदी आहे, प्यार सां चवंदी आहे अदा। छाजे करे तालुकात ख़राब करे? जवानी जी मोहबत को विसारींदो आहे, मां त हिनखे ॻोल्हियां पई। त मूं त घुराए ॾिनो आहे, हाणे तूं छा कंदी? केरु? बसि घुराए मुला ॿियो छा? जानी छो भला मूंखे घरां कढाईंदे छा? न उहे त ॻाल्हि कयां थो। तूं घरां न कढ, हिकिड़ी बीबी जेका सुडाना खां घुराई आहे तुंहिंजे लाइ। पर मुनीर भाई शादी थियल आहे, भाभी ॾिसंदी हूंदी टीवी। भले थियल हुजे, मूंखे परवाह न आहे। मुनीर भाई तव्हांखे गौर करे हिनखे ॾिसो, तव्हांखे का शख़्सियत नज़र ईंदी हिन में। हा न मूं ॿुधायो न तव्हांखे, हाणे बार रिपीट कराईंदो मूंखे मज़ो आयो न ॿुधण में। न छा मतिलबु छा गौर सां ॾिसंदो? छा ज़ाकिर शेख नज़र ईंदो? न ज़ाकिर शेख जो त स्पेशली माना मूं चयो त माना हिन प्रोग्राम में नालो न खणो, छो जो अजीब क़िस्म जो एक्टर आहे, मूंखे न वणंदो। न ही तमामु इंटेलिजेंट आहे। ॾाढो गंद कंदो। जेकॾहिं उहो हूंदो त ॾाढो गंद थींदो। न पर करे हुनजो नालो न खणो। ज़ाकिर शेख आहे केरु? अलाए तूं पंहिंजे पाण खां पुछ। अच्छा चांहि बांहि पुछो अथई को हाले वाल डायरेक्ट अची फ्री थी वई महिमान सां? चांहि त अॼु जेको आहे पुराणो वाड़े वारो वियो गुज़ारे। अच्छा हा चांहि ईंदी उतां। अच्छा उते ॿियो जेको आदि नसरी नाल गऊ ई कपाए छॾी। हाणे खीर काथो अचे? अच्छा पोइ हाणे तूं वञ विंदे चांहि त मां हिन लाइ बंदोबस्त कयां थी। पठाण त जहिड़ो आहे न। पठाण किथे आहे? चांहि वारो। अच्छा चांहि वारो, उनखे त मूं चयो आहे, पर हीअ अदा चए थो त मां हमेशह प्रोग्राम ॾिठो आहे, हुन में तव्हां चांहि जेका पीआरींदव हुन में छा आहे? न चांहि त मां पीआरी।
भले चाहे जी ॻाल्हि थी चए तूं खिली छो थी न खिलाइण जे करे थी त हाणे उहा ढंगी विकिणी छॾी अथई हाणे मां चांहि किथां आणियां बाक़ी ॾिसां थी हिकिड़ी रिंड आहे चांहि मोकिलियांसि थी मुनीर भाई आयो आहे को माण्हू गाने जी फरमाइश कंदो आहे गानो त ॿुधंदी मां ख़बर आहे उहो त मां हिनजी परस्तार आहियां गानो कीअं न ॿुधंदमि मुनीर भाई शायरी बि पाण कंदो आहे उहो ॿुधंदी मां जेको मेशक गायो अथई मैशक न हूंदो मैशअप हूंदो आहे छा हूंदो आहे जाहिल भाई न थोड़ा माना पढ़ियल लिखियल कोन्हे सेंस तव्हांखे कोन्हे पहिरियां बि त चयो त पढ़ियल लिखियल माण्हू रखो न पर हाणे ज़बान तिरकी वेंदी आहे असल में पढ़ियल लिखियल पैसा था अचनि न ॻाल्हि त ॿुध तूं जो 7 बजे कयो त दवा पीती आहे टेबल ते सो मुनीर भाई टाइम चेक रोजी रोटी जो रोजी रोटी साइड हलंदासीं टाइम थिया शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हलूं था ब्रेक तरफ़ एते प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं वेलकम बैक नाज़ी प्रोग्राम जारी है कचहरी हले पी ही बस असां एक्स्ट्रा भी मौजूद है सो असां बेहतरीन गेस्ट असां मौजूद है मुनीर भाई कचहरी में मज़ो अचे पियो जी ख़बर तव्हांजे साम्हूं कॾहिं तव्हां इहो ज़िंदगी में सोचियो त तव्हांजे साम्हूं हेड़ी शइ बि ईंदी तो छा थियो आहे मूंखे कहिड़ी शइ तव्हां कॾहिं ज़िंदगी में सोचियो कहिड़ी शइ त ॻोल्ही थो अचे थो न ॻाल्हि आहे त कैरेक्टर हूंदो आहे हा ऐं जेको माण्हू पंहिंजे टैलेंट सां ॿियनि जा रूह ख़ुशि करे वाह ॿियनि जूं दिलियूं असल में ख़ुशि तव्हां करे ॾाढी भलियूं ॻाल्हियूं पिया कयो हा जी पर हिननि खे इहे सुठियूं ॻाल्हियूं सम्झ में कोन ईंदियूं आहिनि न पोइ जहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा असां बि ओड़ा जवाब ॾींदासीं हा तव्हां जेको आहे सो न ॻाल्हि हले पई करेक्टर जी हा। हिनजे करेक्टर जी तोखे कीअं ख़बर पई ई त मुंहिंजे हथनि जो बचो आहे भला ॻाल्हि त ॿुधो जेको पंहिंजो ही और बि घोड़ो उहो काथे थी उहो अरबी घोड़ो अचे थो ॿुध इहो छा में ॿधो थी इहो हार हे ॿार में बदल आहे शर्म त कोन्हे को मुंहिंजी त मां तोखे चवंदसि जानी हिकिड़ो पंहिंजो को कलाम ॿुधाए सुठो हा हा तुंहिंजे अड़े मूंखे कलाम सेखार यको चवां थी काको ईंदो न कलाम सेखारण वारो त मूंखे कलाम सेखारण लाइ तो चयो हो त अञा ताईं काको कान्हे आयो छा इन ही स्पीड में केतिरी देर तूं ॻाल्हाए सघी थी तो मज़ाक आहे छा मां एॾे वॾी सां थी ॻाल्हायां हा थी वॾी काको कान्हे आयो छा मां छा में वरी आहियां मां हेतिरी आहे त तोखे ॾिसां थी हू त ख़बर आहे घोड़ा इहे चारींदी आहे हा खणी जेकी बि आहे भला काको अचे त मूंखे काको अची वियो आहे किथे आहे काको साम्हूं वेठो आहे हा हा अस्सलाम वालेकुम भाऊ वालेकुम अस्सलाम खुशा ख़ैर ठीक ठाक खुशा। तुम चई वात तबियत ठीक नंढो आहे पाड़ भाउ ड्रिंगी वियो त खाई वेंदी अलाए छा न कान खाईंदमि मूंखे कलाम सेखार पोइ सुभाणे कुड़ी ठाहे खणी ईंदुसि इंशाल्लाह वॾे छॾो तव्हांखे हिकिड़े राग जी कुड़ी ठाहियूं अचो हा हा बंग में त तोखे पकड़े पहिरीं तोखे राग ॾींदो न ॿधी वॾी गॾु ॿधी ॾेसि न तव्हांखे वाकई राग सिखणो आहे या जल्दी सिखणो आहे या देर सां सिखणो आहे इहो ॿुधायो मूंखे वॾो मां- राग सिखणो आहे वॾो राग सिखणो आहे तमामु वॾो हा वॾो नंढो जो छा हिसाब किताब अबा हिनजी माउ बि राग पई सिखे ॿुधई हा। उहा कढ लॻी वॾे जलाल जी मां जो कहे त अञा ताईं यकता हुन वाक में आहे। न कढी सघिया माण्हू मुंहिंजी माउ खे बि नथी छॾे फीस वठी त हिन मां हुनजो छा हूंदो आहे छोकिरा हुनखे बि त ॻाल्हाइण ॾे न तंबूरो हा हा तूं छा पियो मां जुम त मां फीस हिन वठी छॾी आहे एडवांस में अॻ में खां एडवांस एडवांस में हा हिन खां वठी जाए मूंखे काननि पैसा हाणे फीस वरी हे ॾींदी हा हीअ न ॾींदी न हो तूं जहिड़ो बि ॻाल्हाए जट को हो बि ॻोठाणो माण्हू आहे सभु सम्झे ॻोठ हिननि ते बि इहे ई ॻाल्हाईंदा आहिनि पाण त वॾो फैशन में ईंदो आहे अल्लाह पाण ज़ाहिर टीवी आहे फैशन गानो ॾिठो मां असां यारनि जा यार माइन सां नचे पियो माइन पेंट शर्ट पाती पई आहे त हाणे नेक्स्ट जेको मुंहिंजो गानो ईंदो उन में तोखे मॉडल खणंदुमि सही केॾो ख़ुशि थिए थी ख़ुशि हाणे त कलाम वणंदो न हिनखे असीं चाहियूं था त ख़ुशि न थिए हा, छो अच्छा। ख़ुशि थिए थी त असांजा मुंहुं लहियो वञनि अदा हिकिड़ो दफ़ो पहिरियों बि हिनखे रिकॉर्डिंग ते मोकिलियो पोइ हुननि जो असिस्टेंट हो वीचारो नोमी एतिरो गुलर जेतिरो उहो खाई वई उबासीअ में खाधो मां कोन मां छा हो बि रसी हा
ओ बस दिनम त उन साह मुंजी हा ताज़ा त बसर खाधा आहियूं ने ताज़ा ताज़ा गाल सा जो बसर वणन ता छा कया चवाण ॻाल्हि ॿुध बस कर त कलाम ॿुधऊं कलाम ॿुधंदी आहे हा पप्पू कलाम ॿुधऊं न सेखारण सां गॾु इहो ॿुधाए सेखारे थो न तोखे हथ में सही आहे हथ मिलायो थीस मुनीर भाई सां मुनीर भाई कलाम केड़ो भाई ॿुधाईंदा वो गाने में मॉडल खणंदा थे ना अच्छा हां खणी त नथा सघो पर गीले सघो था मांखे ता पप्पू ॻाल्हि ॿुध ना गिले वठी ईंदा मुनीर थे खे हैंड ग्लोव्स पाराए त हथ मिलाए चेसि ओ कोरोना जे में एहतियात थी करे हाँ करोना ता जो ॾिसो पिया न किथे आहे को नज़र नथी अचे ओ ही आहे न हे अॼु पाण आई आहे करोना हेॾे सो मुनीर भाई हाणे गानो केड़ो ॿुधाईंदा ही जिंद कोन छॾींदा ईअं यो हनन हाणे याद ॾेराए छॾियो मूंखे त पोइ यारनि जे यारे ॿुधायूं हिननि खे हा भले भले जेको बि भले बर्दाश्त करनि पर न ज़बरदस्त असां एंजॉय कंदा एंजॉय कंदी न हा कंदस ॼट न न ॻाल्हाईंदी कर मूंसां घणो ॼट बिना अलाए गानो हलायो असां फराडी न कूड़ जा आदी न असां फराडी न कूड़ जा आदी न गलती कंदा न हर वार हूं असां त यारनि जा यार 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 हूं ओ यार बिना दिलदार बिना आ कहिड़ो मां तुंहिंजे प्यार बिना ही दिल थी चवे तूं साम्हूं वे ओ वञ न परे तूं करार बिना ओ यार बिना दिलदार बिना आ कहिड़ो मां तुंहिंजे यार बिना गुल फुल न आहिनि ही गीत मुंहिंजा कंहिं शाइर बिना फनकार बिना सारी ज़िंदगी घाटा खाधा लख न यार ठाहियासीं यारनि जा ॾुख पंहिंजा सम्झा खिली मथे ते खयासीं हिका ज़बान असांजी सचा सुञाण असांजी हिका ज़बान असांजी सचा सुञाण असांजी बंदा त असीं ताबेदार हूं असां त यारनि जा यार हूं असां त यारनि जा यार हूं लगायो साईं असां त मरण ताईं जाते जाते हुकुम ईंदो यार उते ईंदासीं सिधा ऐं सादा हूं वाइदनि जा पक्का हूं सिधा ऐं सादा हूं वाइदनि जा पक्का हूं यारनि ते कंदा एतबार हूं असां त यारनि जा यार 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 हूं ओ यार बिना दिलदार बिना आ कहिड़ो मां तुंहिंजे प्यार बिना ही दिल थी चवे तूं साम्हूं वे ओ वञ न परे तूं करार बिना ओ यार बिना दिलदार बिना आ कहिड़ो मां तुंहिंजे यार बिना गुल फुल न आहिनि ही गीत मुंहिंजा कंहिं शाइर बिना फनकार बिना हाली ॻाल्हियूं यार न सम्झनि सच करे था सम्झायूं कंहिंजी ख़ातिर करणी पए त जिंद कुर्बान कंदासूं असां बाज़ारी न बंदा वापारी न असां बाज़ारी न बंदा वापारी न यारनि खे चवंदा बार बार हूं असां त यारनि जा यार 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 हूं असां त यारनि जा यार
वाह 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 मुनीर भाई कमाल करे छॾियो असां में थोरी जेका एनर्जी थोरी डाउन थियण वारी हुई हा। थी कोन हुई थियण वारी हुई वरी असां अप थी वियासीं up थी विया। तव्हांखे वणियो केॾो सुठो ॻाए हा न फरमाइश हुनजी तारीफ़ हुन करणु घुरिजे कंहिंजी हिनजी हा। हीअ त शागिर्द आहे न ही उहे माण्हू तव्हां जेके बाथरूम ते नंबर कोन लिखियल हूंदा आहिनि चवंदा आहिनि हीअ फलाणी छोकिरी नंबर उहे बेसिकली मायूं हेड़ियूं निकिरंदियूं आहिनि अच्छा अंदरां हेड़ियूं निकिरंदियूं आहिनि बाथरूम अलाए मूं करे उन नंबरनि ते फोन कोन कई आहे। मूं कई आहे हिकिड़ो पंहिंजा प्रकार ज़ाहिर थो करे उन ई हिकिड़े नंबर मां त हिते असांखे मिली आहे अहिड़ो निभाॻो आहे जो बस जे पोयां बि सीट ते पंहिंजो नंबर लिखी ईंदो आहे हा लिखंदो आहियां छोकिरियूं कॉल नथियूं कनि मूंखे मुनीर भाई का छोकिरी लिफ्ट नथी कराए अच्छा नाजाइज़ आहे न न तव्हांखे केरु न लिफ्ट कराईंदो यार तव्हांखे ही नथी लिफ्ट कराए हज़ारे ॾिसो हज़ारे था। फोन ईंदा न हूंदा। मां कान कराईंदी मुंहिंजो मंगणो थियल आहे कचहरी दौरान वरी ॿ टे लफ़्ज़ इंग्लिश जा बि ॻाल्हाइजी वञे न हा। इहा बि हिमत आहे इहा वॾी ॻाल्हि आहे माना इंसान पे पाण खे फील कंदो आहे त यार मुंहिंजी बेइज़ती बि फील थिए पर माण्हू फील ई नथो करे त कुझु नथो थी सघे न अलाए तूं त मूंखे शइ खे सम्झी सघी मूंखे त तुंहिंजे लाइ काई फीलिंग न आहे पोइ हाणे तव्हां कहिड़े हिसाब सां वेठा आहियो अच्छा तव्हां पाण वेंदा आहियो या असीं तव्हांखे लोधे कढूं केर असां पाण वेंदासीं असां पंहिंजे महिमान जे लाइ चांहि खणी ईंदासीं चांहि, ढंगी। हा, हिकिड़ी चांहि खणी ईंदासीं तुंहिंजे लाइ न खणी ईंदासीं मुंहिंजे लाइ बि खणी जंहिं फीस महिल पैसा वता ई घणा थोरा भला इहा फीस बार बार मूंखे छो थी ॿुधाई वता अथई पैसा त ॿुधायां थी न मता हुनखे न ॾे वरी पोइ मूंखे उहो राग न सेखारे मां हुनखे फीस ॾियां न ॾियां छड़ो राति हिकिड़ी हिन सां व्हाट्सएप ते ॻाल्हाईंदमि न फीसियूं वीसियूं थी वयूं न पोइ ईअं थोरी आहे मुनीर भाई न आहे ॻाल्हाईंदो ॻाल्हाईंदो आहे मूंसां त कचहरी कंदो आहे मूंखे नंबर बि आहे हिन जो कोट भाभी खे ख़बर आहे न मोबाइल जो कंहिं भाभी न चवंदसि छो तुंहिंजी भाभी आहे मुंहिंजी त वरी हो थी न छा चवंदा आहिनि सौतन हाणे सोतन तूं थो चई कमु मुकमिल करे छॾी तोखे मां छा चवां मूंखे पहिरियों ख़बर हुजे त इहो कमु तूं कंदो त तोखे वीह पहिरियों ॾेई जान छॾायां त भाई है बी वेद केॾा ओए 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 ओले हली वई ओले। मुंहिंजी फीस जा पैसा हाणे मां फीस जा पूरा पैसा ॾिना थमाव हैं हा हा मूंखे त अञा कोन मिली आहे फीस इहा ॾींदी न मूंखे ख़बर न आहे तव्हां हाणे फीस वठी ॾियो त पोइ तव्हांजो राग रूप शुरू कयूं न मूंखे कहिड़ी ख़बर हुई मां एटीएम मां पैसा कढाइण सां ई मां हिनखे ॾेई छॾिया हिनखे न छॾियो, पर ही मूंखे तव्हां एडवांस ॾींदव त पोइ मां उहो कमु तव्हांखे सेखारींदुसि मुनीर हाणे मां हिनखे चवां थी न ॾे हिकिड़ो वठी ॾिजांइ। हिन जे करे हिकिड़ो पूरो- नीड़ीअ ते लत रखी करे वठी ॾीजांइ मूंखे मुनीर भाई, फीस। हिन जे करे फीस वठी ॾींदव त पोइ मां तव्हांखे सेखारींदुसि हा मुनीर भाई हिन जे करे जेको ब्रेक जो वक़्तु माना जेको आहे सो रुकियो पियो आहे अच्छा। सो आउं चाहियां थो त हिकिड़ो ब्रेक तव्हां पंहिंजे स्टाइल में हिकिड़ो वठो तव्हां जी नाज़रीन वक़्त जी नज़ाकत आहे ऐं माहौल जो जेको मजबूरी आहे त हलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते